मालूमाती वीडियो हासिल करण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल सिंधी डॉक्यूमेंट्री खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। सावणी जी मुद में गजगोड़ वारा मींहं पवनि था त खिवण किरण वारा वाक़िया बि पेश अचनि था। खिवण खां बचण लाइ हेठियुनि सलाहनि ते अमल करणु घुरिजे। जेकॾहिं खिवण जे चिमकाट ऐं गरज चमक जे आवाज़ गजगोड़ विच में 30 सेकंडनि खां घटि जो वक़्फ़ो आहे त उहा ॻाल्हि ख़तरे जी अलामत आहे। जेकॾहिं कंहिं शख़्स ते खिवण किरी आहे त उन खे फौरी तौरु तिबी इमदाद फ़राहम कई वञे, खेसि इस्पताल पहुचायो वञे। अहिड़े शख़्स खे हथु लॻाए सघिजे थो। अहिड़े शख़्स जी नब्ज़ तपासियो ऐं ॾिसो त साह जो अमल जारी आहे या न। जेकॾहिं साह जो अमल जारी आहे त ॾिसो उहो शख़्स ज़ख़्मी त न आहे। यादि रखो, जंहिं शख़्स ते खिवण किरी हूंदी उन जे जिस्म ते 2 हंधनि ते सड़ण जा निशान हूंदा। हिकु उते जिते खिवण किरी हूंदी, ॿियो उन जाइ ते जितां खिवण जिस्म मां ॿाहिरि निकिरी वई हूंदी। आम तौर ते उहे पेर हूंदा आहिनि। आगाह रहो, ॿाहिरीं सरगर्मियुनि जो हिसो वठण खां पहिरीं या सफ़र ते निकिरण खां अॻु मौसम जी सूरत हाल बाबति अॻकथी मालूम करियो। जेकॾहिं अॻकथी तूफ़ानी बरसातनि जो इम्कान ज़ाहिर करे थी त पंहिंजो सफ़र या सरगर्मी मुलतवी करे छॾियो, या पक करियो त सफ़र में या ॿाहिरीं सरगर्मी में अव्हां खे मुनासिब महफ़ूज़ पनाहगाह मिली सघे थी। हीअ हिदायत ज़हन नशीन करियो, जॾहिं खिवण जे गजगोड़ जो आवाज़ ॿुधो त ॿाहिरीं मैदान ते निकिरण खां पासो करे हिकु महफ़ूज़ पनाह ॻोल्हियो। महफ़ूज़ पनाहगाह में घर, ऑफिस, शॉपिंग सेंटर या ॿी का जाइ जेका बंदि हुजे शामिल आहिनि। बंदि थियल गाॾीअ में शीशा चाढ़े वेही सघिजे थो। जेकॾहिं तव्हां हिकु खुलियल इलाइक़े में फासी विया आहियो, मुनासिब पनाह ॻोल्हण लाइ तुर्त अमल करियो। पंहिंजे पाण खे ख़तरे मां कढणु सभ खां अहम अमल आहे। जेकॾहिं तव्हां खुलियल मैदानी इलाइक़नि में फाथल आहियो त हेठियां कम तव्हांजे ख़तरे खे घटाए सघनि था। फौरी तौर ते बुलंद जायुनि जहिड़ोकि जबल जी चोटी तां हेठि लहो। ज़मीन ते लेटी न पओ। वीरान वण हेठां कॾहिं बि पनाह न वठो। काठ जे ठहियल इमारत में पनाह न वठो। पनाहगाह लाइ कॾहिं बि कंहिं टुकड़े जी ओट न वठो। फौरी तौरु दरियाहनि, ढंढुनि, ढोरनि खां परे निकिरी अचो। उन्हनि शयुनि खां परे रहो जिन मां बिजली गुज़रे थी। बिजली जूं तारूं, बिजली जा थंभा, पन चकियूं वग़ैरह।